नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं छतो खां जिथे नींदर सां मुबैना बदतैली कई वई आहे। मुतासिर वार जी हालत ख़राब थी वई आहे जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ गुलामुल्ला में 6 वरियनि जे नींदर सां मुबैना बदतैली थी आहे। मुतासिर ॿार जी हालत ख़राब थी वई आहे जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। छतो खां जवाबदार रहमान सीधी नींदर खे सामान वठी ॾियण जे बहाने पुराणी यूनियन काउंसिल जे ऑफिस में हवस जो निशानो बणायो आहे। छतो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। 6 वरियनि जे नींदर सां मुबैना बदतैली थी आहे। नींद जे पुफीअ जी फरियाद ते गुलामुल्ला थाणे ते वाक़े जी एंट्री दाख़िल थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे छतो खां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी छते जे गुलामुल्ला शहर में ही वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें नींदर ज़ोएब सीधी उन सां मुबैना तौर ते बदतमीज़ी कई वई आहे। उनखे वापसनि अदा कयो आहे जंहिंखे जवाबदार रहमान सीधी जेको सीधी मरे जो रहवासी आहे उन नींदर ज़ोएब खे कुझु शयूं वठी वञे ॿारे खां वठी दुकान ते वियो। जंहिंखां पोइ दुकान ते वठी वञण खां पोइ पुराणी यूनियन काउंसिल जे ऑफिस जे भरिसां उन सां मुबैना तौर ते बदतमीज़ी जो निशानो बनायो जंहिंजी तबियत ख़राब थी वई। उनखे सॼो ख़राब थी वियो आहे। नींदर खे पुलिस खे वठी जेका आहे गुलामुल्ला पहुचायो वियो जितां विच वठण खां पोइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जिते हुनजो इलाज शुरू करायो वियो आहे। नींदर ॿुधायो वञे त नींदर जी तबियत ख़राब थी वई आहे ऐं इब्तदाई तौर ते पुलिस जेको आहे रिपोर्ट अॼु करे ॾिनी आहे पर अञा ताईं जवाबदार जेको रहमान आहे जेको अज़ाम वेठा उहो गिरफ़्तार न थी सघियो आहे। ज़ोएब जेको मुसाफ़िर नींदर आहे जो मुबैना तौर बदतमीज़ी जो निशानो बणियो उनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम छतो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं।